अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ऐं दास्ताने मुहबत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मी आसण, छुट्टो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैद, छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 14। इश्क जूं राहूं ऐं रस्ता। तजुर्बे बाद आहिस्ते थी मूंखे पतो पवणु लॻो त मिजाज़ी महबूब छुरण लाइ पूर एम्बस या ज़रियो हुआ। जीअं शाह फरमायो आहे, छोरियूं छुरण सिखियूं पुनूं कयाऊं पूर, पर ख़ुदि मक़ासिद न हुआ। मक़सदु इश्क हो, उहा ताक़त हुई जंहिंजी ज़िंदगीअ जे तवील ऐं मुश्किल सफ़र खे सहल करण लाइ ज़रूरत हुई। इश्क मज़हबी, सीगे, इल्मी शोबे ऐं अमली ज़िंदगीअ में मुहरिक जज़्बो थी कमु ॾिए थो। अमली ज़िंदगीअ में इश्क खे हेठियनि मक़सदनि लाइ कतब आणू हो। मिजाज़ी इश्क तालिब जी दिलि मां ख़ौफ़ कढी बेडपो बनाइण लाइ मदद करे थो। हर तरह जो ख़ौफ़ बुज़दिल ऐं कमज़ोर करे थो। नंबर 2, मिजाज़ी इश्क तालिब खे हर लालच खां मुस्तस्ना करे सही रस्ते हलाए थो। छोरियुनि ॾिना छाल त बि लाहूती लंघी विया। नंबर 3, मिजाज़ी इश्क ख़सीस ॻाल्हियुनि खां मथे करे उलुल अज़मी ॾे राग़िब करे थो। तो बाज़ारे सादे शाही मगरज़ इस्तख़वान हमाई हिम्मत खुदरा बुलंद दा परवाज़। माना तो बादशाहनि जे हथ जी बाज़ आहीं, तोखे ख़सीस शयुनि खे छॾे मथे उॾामणो आहे। नंबर 4, मिजाज़ी इश्क घणनि दरनि खां पासे करे हिकु तरफ़ मुतवज करे थो। केजे केॾांहीं चांगो चखी आयो, ताणियो तेॾांहीं नेठि छिनाए निकिरी। 5, मिजाज़ी इश्क ख़ुदि मतलबीअ खां पासे करे क़ुर्बानी सेखारे थो। असल आशिक़ जो सिर न साढणो कमु, सो सां अॻिरो संदो दोसां दम, ही हॾो ऐं चम पिक पिरियां जी न पड़िए। नंबर 6, मिजाज़ी इश्क मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियारण लाइ तालिब खे तयारु करे थो। ओझड़ वतां आऊं ॿियूं सभु संगर साथ सां, जा नीह गिनंदी नाए सा मूं जीअं पवंदी मामिरे। नंबर 7, मिजाज़ी इश्क पाण विञाइणु सेखारे थो, छाकाणि त पाण वारा राह रास्त खां भुलिजियो वञनि। जनी भायो पाण कीअं तवाई तन खे। नंबर 8, मिजाज़ी इश्क पाण सुञाण जी राह ॾेखारे थो। मूंखे अखड़ियुनि वॾा थोरा लाया त पिणी पसंदि खणा जे खर साम्हूं। नंबर 9, मिजाज़ी इश्क मूंखे आसमान खां लाहे ज़मीन ते आणे उन जे मसइलनि खे मुंहुं ॾियणु सेखारियो। दोष अज़ मस्जिद सोई में खानाए आमदे पीर मां, चेस्त याराने तरीक़त बाद अज़ी तदबीर मां मुरीदान रू बसूई काबाए चूने आरे में चून रूई बसूई खानाए खुमार दारद पीर मां। माना काल मुंहिंजो मुर्शिद मस्जिद खां निकिरी शराब खाने में आयो। दोस्तो, हाणे कहिड़ी सलाह आहे त पाण छा करियूं? जवाब में अचे थो, असां मुरीद काबे ॾे मुंहुं कहिड़ी तरह करे सघूं था जॾहिं असांजे मुर्शिद जो मुंहुं शराब खाने ॾे आहे। नंबर 10, मिजाज़ी इश्क मूंखे हर शइ जे क़दुरु ऐं क़ीमत मां वाक़िफ़ु कयो। ई न मारुनि रीत जो सेण मटाईनि सोन ते, अची उमिरि कोट में कंदसि कान कुरीत, पखनि जी प्रीत माड़ी ते न मटियां। नंबर 11, मिजाज़ी इश्क मूंखे वतन जी हुब ऐं माण्हुनि जी प्रीत सेखारी, सॼण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे। नंबर 13, मिजाज़ी इश्क दुनिया जे मुख़्तलिफ़ बेजान नज़रियनि जी माना ऐं मक़सद खां वाक़िफ़ु कयो। मिजाज़ी इश्क। नंबर 14, मिजाज़ी इश्क मूंखे बुतनि जे बनाइण ड्राइण जे राज़ खां वाक़िफ़ु कयो। दिलां ताके दरी ने काफ़ी मिजाज़ी लखी ने मानद तुफलाने ख़ाकबाज़ी। माना ऐं दिल केतिरो वक़्तु ॿारनि वांगुरु हिन मिजाज़ी दुनिया में मिटीअ जूं माड़ियूं अॾींदो ऐं ड्राईंदो रहंदे। नंबर 15, मिजाज़ी इश्क मूंखे ज़हन नशीन कयो त ज़िंदगीअ जो लुत्फ़ दाइमी इनकलाब में आहे। मौजयम के आसूदगीए मां अदम में मास्त, मां ज़िंदा बानियम के आराम में नगीरयम। माना
मिजाज़ी इश्क मूंखे ज़िंदगीअ जे लाहन चाढ़नि जंहिंखे शिकस्त ऐं फतेह जे नालनि सां सॼियो वञे थो, समुंड जे मद ऐं जज़र वांगुरु लाज़मी करार ॾेई उन खां मरगूब थियण खां बचाइण में मदद ॾिनी। नंबर 16, मिजाज़ी इश्क शिकस्त ऐं नाकामयाबीअ में राज़ी रहणु सेखारियो। नंबर 17, मिजाज़ी इश्क कामयाबीअ में दिमाग़ दुरुस्त करण जी तालीम ॾिनी। नंबर 18, मिजाज़ी इश्क अणॾिठे अणॿुधे ऐं नामालूम मुल्क ॾे हलण जी तरग़ीब ॾियारी। ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां छा लब मिला होत, मन अंदर जा लोच सां मिलण सां माठी थिए। 19, मिजाज़ी इश्क मूंखे ख़बर ॾिनी त दायरा अक़ल खां मथे बि का दुनिया आहे, सितारों से आगे जहां और भी है। नंबर 20, मिजाज़ी इश्क सिफ़ाती मादी दायरे में रहण जे बावजूदु हक़ीक़त जी रहबरी कई। मताबे ज़ोरे इश्क गरे मिजाज़ी अस्त, क्याने बहरे हक़ीक़त कार साज़ी अस्त। माना इश्क खां मुंहुं न मोड़, जेतोणीक उहो मिजाज़ी हुजे, छाकाणि त उहो हक़ीक़त जी रहबरी करे थो। फ़सुल चोथों, मिजाज़ी इश्क जी जवानी। अॻियनि फ़सलनि में मिजाज़ जे सने बलूग जो ज़िक्र कंदे लिखियो होमि त उन ई दौर में कुझु शऊर ऐं सदूं पैदा थियूं हुयूं। मज़हब जे अॻूणे तख़युल में शक शुबा पैदा थी, इबादत इलाही मां अॻूणो सुरूर घटि थी वियल हो। अॻे इल्मु हासिलु करण वास्ते जेकी साम्हूं ईंदो होमि तंहिंखे बिना मक़सद ऐं मुराद जे तफ़रीअ लाइ पियो पढ़ंदो हुउसि। हाणे उनखे तब्दील करे माना ऐं मक़सदनि वारनि किताबनि पढ़ण जो ख़्यालु पैदा थियो हो। अॻे अमली ज़िंदगीअ जो दाइरो सिर्फ़ु कराची ज़िले ताईं महदूदु हो, उनखे हालतुनि मूजिबि वधाए सिंध ताईं कयुमि। मिजाज़ी इश्क जी दुनिया में सदन जे पैदा थियण अजीब अस्तराब पैदा करे छॾियो हो। हिन नए दौर में मूंखे नई पैदा थियल मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ कमु करणो पियो। हिन दौर में मूंखे हेठियां मसइला दरपेश आया, जन ते कयल तजुर्बनि जो अहवालु हिन फ़सुल में ॾींदुसि। नंबर 1, मज़हब जी ज़िंदगीअ ते असरु। नंबर 2, इल्मी मालूमात ऐं तजुर्बा। नंबर 3, अमली दायरा ख़िदमत। नंबर 4, मिजाज़ी इश्क जा तजुर्बा। हेठां मज़कूरा बाला हर हिकु मसइले ते पंहिंजे तजुर्बनि जी रोशनीअ में ज़िक्र कंदुसि। नंबर 1, मज़हब जो ज़िंदगीअ ते असरु। उन मसइले खे पूरी तरह सम्झण लाइ ज़रूरी आहे त उनखे विराए हेठियनि 3 शोबनि में कयल तजुर्बनि जो अहवालु पेश करियां। नंबर 1, मज़हब जो ज़हनी या रूहानी शोबो। नंबर 2, मज़हब जी इख़लाक़ी तहज़ीब जो शोबो। नंबर 3, निज़ाम इस्लामी जो शोबो। नंबर 1, मज़हब जो ज़हनी या रूहानी शोबो। जीअं मथे ज़िक्र कयो अथमि त इंसानी कमाल ऐं तरक़ी अलाह शनासीअ जे मामले सां मुश्तमिल थी कई वई। अलाह शनासीअ लाइ मुख़्तलिफ़ कोशिशुनि जो बि ज़िक्र करे आयो आहियां। हिकु जाइ ते ॼाणायो होमि त ख़्वाजा मोहम्मद हसन जान सरहंदीअ खां ज़िक्र वठी रूहानी तरक़ीअ लाइ जा कोशिश कई हुअमि, उन मां को रूहानी फ़ाइदो कोन पहुतो। अॻे दौर में जीअं त मक़ासिद खे हासिलु करण लाइ ख़्वाहिशूं पैदा थी चुकियूं हुयूं, उन्हनि खे मद्देनज़र रखी हाणे मुंहिंजे साम्हूं 2 राहूं खुलियल नज़र आयूं। नंबर 1, मज़हब इस्लाम दुनिया जो आख़िरी मुकमिल ऐं आलमगीर हुअण करे अल्लाह शनासी ऐं रूहानी तरक़ी सिर्फ़ु उन जे ज़रिए हासिलु थियण वारी हुई। नंबर 2, दुनिया जे जुमिले मज़हबनि पोयां बुनियादी वहदत समायल हुई, जा इतिहाद इंसानी अमन आलम ऐं तरक़ी नूं इंसान ते मुश्तमिल हुई। उन करे कहिड़े बि मज़हब जा पोइ लॻ उन्हनि बुनियादी उसूलनि खे मञण बाद बाहिमी ताउन ऐं बक़ाए बाहिमीअ जे नुक़्तनि ते अमल करण सां उन मक़सद खे हासिलु करे सघनि था। जवानी अमल जी दावत ॾींदड़ आहे, उन में तातुल जो पैदा थियणु बेकार थिए थो। तंहिं करे पहिरें रस्ते जे तजुर्बे लाइ अमल शुरू करे ॾिनुमि, जंहिं सूरत में इस्लाम खे अफ़राद ऐं अक़वाम आलम जी तरक़ीअ जो वाहिद ज़रियो तस्लीम करे कमु करणु शुरू कयो होमि। तंहिं हालत में इतिहाद इंसानी ऐं अमन आलम जो उसूल फ़रोग़ इस्लामीअ में मुज़मिर ॼाणी उन जी तबलीग ऐं तरबियत ज़रूरी ॼातमि। उन सिलसिले में मस्जिदूं ठहिराइणु, मज़हबी वाइज़ करणु ऐं माण्हुनि में इस्लाम लाइ मुहबत पैदा करण जी कोशिशि करणु लॻुसि। जीअं मथे ॼाणाए आयो आहियां त मूं इस्लाम खे आख़िरी मुकमिल ऐं आलमगीर मज़हब ॼाणी कमु कयो थिए, तंहिं करे बहितर थींदो त उन्हनि 3 मसइलनि जी तशरीह करे रोशनी विझां। नंबर 1, इस्लाम दुनिया जो आख़िरी मज़हब आहे। अवल में जॾहिं रिवायती मुल्लनि तरफ़ां उहो तख़युल पेश कयो वियो त 1300 वरे अॻु अरब जे रेगिस्तान में पैगम्बर ख़ुदा हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ां जो मज़हब पेश कयो वियो हो, सो दुनिया जे मज़हबनि में आख़िरी ऐं मुकमिल मज़हब हो।
उनजो पेश कंदड़ दुनिया जो आख़िरी नबी हो। इंसान ज़ात जी तकमील ऐं फलाह सिर्फ़ु उन ई मज़हब ज़रिए हासिलु थियण वारी हुई। उहो दीन मुकमिल ज़ाब्ता ऐं हयात जो हामिल हो। आईंदा दुनिया में को बि पैगंबर या दीन अचण वारो न हो। उन दीन खां ॿाहिरि जुमिले माण्हू गुमराह हुआ। उहो दीन वहदत ते ख़्याल ऐं अमल जी बुनियाद ते मुआशिरो क़ाइमु करे निजात इंसानीअ जो हामिल थियण वारो हो। न अकुल जी नुक़्ताए निगाह खे अहिड़ी दावा मुज़हिका ख़ेज़ पे नज़र आई, लेकिन अलामा आया काज़ी ऐं अलामा इनायतुल्ला मशरिक़ी जी सोबत ऐं सम्झाइण बाद मुंहिंजा ख़्याल बदिलजी विया ऐं मूंखे दीन इस्लाम में इंसान ज़ात जी रूहानी तकमील ऐं तरक़ीअ जो राज़ ॾिसण में आयो। अवां ज़रूरु चाहींदा त उहो कहिड़ो जादू हो जंहिंसां अलामा आया काज़ी ऐं अलामा मशरिक़ी अलॻि मूंखे तब्दील करे छॾियो हो। तंहिं करे उन्हनि बुज़ुर्गनि जी इस्लामी तशरीह जो ज़िक्र हेठि ॾियणु ज़रूरी थो ॼाणा। अलामा आया काज़ी जी शरह। हिन साहिब जो चवणु हो त दुनिया जा मज़हब बुनियादी तरह अलहदा कोन हुआ, उहे हिकु ई दीन फितरत जूं शाख़ूं हुयूं। क़ुरान जी सम्झाणी मुताबिक़ दुनिया जे हर मुल्क ऐं क़ौम में मुख़्तलिफ़ ज़माननि जी वक़्ती तक़ाज़ाउनि ऐं ज़रूरतुनि मुताबिक़ ख़ुदाई अज़ो जल तरफ़ां के बरगुज़ीदा हज़रात माण्हुनि जी हिदायत ऐं रहबरीअ लाइ आया थे, जन हिकु ई मक़सदु इतिहाद इंसानी अमुन आलम तरक़ी उहे इंसान लाइ माण्हुनि जी ज़हनी अर्तका मुताबिक़ हिदायतूं ॾिनियूं थे। दीन मुंजमिद कोन हो, इर्तिका पज़ीर हो। इब्तिदा खां वठी तरक़ी कंदो आयो आहे। मुआशिरे जी तब्दीली ऐं हालतुनि जी ज़रूरत मुताबिक़ उन में नित नवां इज़ाफ़ा थियणा हुआ। इस्लाम जे आख़िरी मज़हब ऐं पैगंबर इस्लाम जे आख़िरी नबी हुअण जी माना उहा हुई त इंसानी मुआशिरो ऐं ज़हन अहिड़े दर्जे ते पहुची चुको हो जंहिंमें आईंदा पैगंबरनि ज़रिए नई इलामी इल्म जी ज़रूरत कान हुई। मज़हब इब्तिदाई दौर मां निकिरी उन ई हालत ते रसियो हो जितां ख़ुदकार तरीक़नि ते इर्तिका करण वारो हो। पैगंबर इस्लाम जे आख़िरी पैगाम जो लबे लबाब हेठियनि रुकननि ते ॿधल हो। नंबर 1, जुमिले मज़हब में बुनियादी वहदत समायल हुई। नंबर 2, इंसान ज़ात उन ज़हीन इर्तिकाई दर्जे ते पहुतल हुई जो आईंदा खेसि इलामी रहबरीअ जी ज़रूरत न हुई। नंबर 3, दीन सुठनि ख़्यालनि ऐं अमलनि जो मजमूओ हो, उन करे जो माण्हू सालियो हो उहो मुस्लमान हो। अलामा इनायतुल्ला ख़ान मशरिक़ी हिन साहिब जे चवण मुताबिक़ इस्लाम जो कमाल ऐं हर्फ़ आख़िर हिन ॻाल्हि में हो त जंहिं माण्हू इंसान ज़ात जी इस्लाह तरक़ी ऐं वहदत इलाही जे अक़ीदनि में यकीन रखियो थिए ऐं चङा कम कया थिए सो बिना तमीज़ ज़ाहिरी मज़हबी पोइलॻीअ जे सालियो हो ऐं हर सालियो माण्हू मुस्लमान हो। उन्हनि ॻाल्हियुनि जी तबलीग में हिन ग़लबा इस्लाम जो राज़ मुज़मर ॾिठो थिए। मज़कूरा बाला बुज़ुर्गनि जी ॿुधायल तशरीहुनि बाद मूं इस्लाम खे आख़िरी मज़हब ॼाणी उन जी अक़ाइद ऐं मक़ासिद खे दीन फितरत सम्झी उन जे अहकाम जी फ़रोग़ लाइ कोशिशि शुरू कई। ऐं अॻे लिखी आयो आहियां त थ्योरी नज़रिए या अक़ीदे खे जेसीं ताईं अमल जी लेबार्ट्री तजुर्बे गाह में खोजना करे सही साबित न कयो वियो आहे उन वक़्त ताईं उनखे मुजरब नुस्ख़ो तस्लीम करे न सघिबो। तजुर्बे लाइ शुरूआति करणी हुई, उन ई करे इस्लामी नज़रिए जे बुनियाद ते उन जी शुरूआति कयमि। नंबर 2, इस्लाम दीन मुकमिल हो। रिवायती मुल्हनि तरफ़ां जॾहिं ईअं ॿुधण में ईंदो हो त 1300 वरे अॻु अरब जे बदुयाना मुआशिरे जी रहनुमाईअ लाइ जा शरीयत इस्लामी पेश कई वई हुई, सा बावजूद मुआशिरनि जे तब्दील थियण जे जुमिला इंसान ज़ात लाइ ता क़यामत मुकमिल ज़ाब्ता हयात जो कमु ॾेई सघंदी त उन ते एतबार ई कोन ईंदो हो। लेकिन मज़कूरा बाला बुज़ुर्गनि जी नई तशरीह उन ते तजुर्बो करण लाइ मूंखे रस्तो ॾसियो। संदन चवणु हो त इस्लाम जे दीन मुकमिल हुअण जी माना उहा हुई त इतिहाद इंसानी ऐं अमन आलम लाइ जुमिले सालिह माण्हुनि तरफ़ां थींदड़ कोशिशूं फितरत इलाही मुताबिक़ हुयूं। हाणे इंसान ज़ात अकुल जी नेमत सां नवाज़ी वई हुई, जन्मां आईंदा हकीम ऐं मुदबिर मुआशिरे जी ज़रूरतुनि पटाईंदड़ वक़्त ब वक़्तु नवां कानून ठाहे कमु हलाईंदा रहंदा। दीन जी तकमील उसूलनि में हुई, फ़रोई ॻाल्हियुनि जी तकमील थियणी कान हुई। मज़हब इस्लाम वहंदड़ दरिया वांगुरु रोज़ नवां नवां नियापा आणण वारो हो। मुआशिरे जी तब्दीलीअ सां उन जा कानून बि बदिलजणा हुआ। दीन बुनियादी उसूलनि ते ॿधल हो, न रोज़मर्रा जे महदूद दायरे ऐं वक़्त अंदरि मुआशिरे जे मुताबिक़ मुक़ररु कयल कानूननि ते ॿधल हो।
तंहिं करे इस्लामी उसूल बदिलणा कोन हा, लेकिन शरीयत इस्लामी अॻियनि मज़हबनि जी शरीयतुनि वांगुरु बदिलजी सघे थी। नंबर 3, इस्लाम आलमगीर मज़हब हो। रिवायती मुल्हनि तरफ़ां दावा कई थिए वई त इस्लाम आलमगीर मज़हब हो। उन जे मञण वारा दुनिया जी मिसाली क़ौम हुआ। उन्हनि खे इंसान ज़ात जी रहबरी ऐं हिदायत लाइ कमु करिणो हो। उहे पाण मुकमिल हुआ, खेनि ॿियनि खे मुकमिल बणाइणो हो। जुमिले इंसान ज़ात खे दीन इस्लाम ते अचिणो हो। उन ई मक़सद जी तकमील लाइ आमादा महदी पैदा थियण वारो हो, वग़ैरह वग़ैरह। उन ई दावा ते खेनि जॾहिं यूरोप जे महज़ब क़ौमुनि सां भेट कयो थिए वियो त मालूम थियो थिए त उहा दावा न सिर्फ़ु ग़लति हुई पर शेख चिलीअ जहिड़ी बकवास हुई। उन चाड़ीअ मां बि मूंखे मज़कूरा बाला बुज़ुर्गनि जी रहबरी ऐं हिदायत मथे चाढ़ियो। हिन जे चवण मुताबिक़ इस्लाम जा बुनियादी उसूल जहिड़ो कि इतिहाद इंसानी, अमन आलम, तरक़ी बनी आदम बेशक आलमगीर हुआ। उन मक़ासद जे हुसूल लाइ रासख़ून फिल इल्म ऐं सालियन माण्हुनि खे कमु करिणो हो। उहे हर मज़हब जी पोइलॻनि में मौजूदु हुआ, जिन खे बाहिमी ताउन ऐं बक़ाए बाहिमीअ जे उसूलनि मुताबिक़ गॾिजी कमु करिणो हो। उन ई वास्ते मुस्लमाननि मां चूंड माण्हुनि खे कमु करिणो हो, जिन खे वसुल तकोबर शहदा अल इंसान जी बुनियाद ते तरबियत हासिल करे मज़कूरा बाला मक़ासद जे हुसूल लाइ कोशिश करणी हुई। उन ई लाइ मुस्लमाननि खे तरबियत ॾेई मुनज़म करिणो हो। उन ई वास्ते इख़लाक़ी तहज़ीब जो कमु करिणो हो। नंबर 4, मुस्लमाननि जी इख़लाक़ी तहज़ीब जो शोबो। मुस्लमाननि जी इख़लाक़ी तहज़ीब लाइ हेठियां तरीक़ा मुक़ररु कया विया थे। नंबर 1, इस्लामी इख़लाक़ जो इल्मु। नंबर 2, इस्लामी तरीक़ा आहे ज़िंदगीअ लाइ तरबियत। नंबर 3, इस्लामी तरीक़ा आहे हिदायत ऐं रहबरी। उन टिनी तरीक़नि जी मुख़्तसर तशरीह हेठि ॾिजे थी। इस्लामी इख़लाक़ जो इल्मु रिवायती मुल्हनि तरफ़ां चयो वियो थे त तख़लुक़ वल इख़लाक़ुल्लाह, यानी पाण खे अल्लाह जे इख़लाक़ी क़ानून मुताबिक़ बनायो। उन जी तशरीह में मुल्हनि जो चवणु हो त 1300 वरे अॻु जी शरीयती दस्तूर मुस्लमाननि जे मुआशिरे जी तनज़ीम ऐं तरबियत लाइ मुक़ररु कया विया हुआ। तन खे ख़ुदाई इख़लाक़ी सम्झी उन्हनि जी पैरवी करणु घुरिजे। उन्हनि इख़लाक़नि जी तशरीह में हेठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं वयूं थिए। नंबर 1, ॾाढ़ी रखणु, मुछूं कटणु, ख़तना कराइणु, भेॾीअ खां मथे सुथण पाइणु। 4, वेठे पेशाब करणु। 5, के खाधा खाइणु ऐं के न खाइणु। 6, चइनि ज़ालुनि ताईं शादियूं करणु। नंबर 7, ज़ानीअ खे संसार करणु। 8, चोर जा हथ पेर वढाइणु। 9, मुख़ालिफ़ ख़यालनि जे माण्हुनि खे ज़ोरीअ मुआफ़िक़ बनाइणु या क़त्लु करणु। नंबर 10, ग़ैर मुस्लमाननि खे नफ़रत सां ॾिसणु। 11, पाण खे नाजी ऐं ग़ैर मुस्लमाननि या जुदा अक़ीदा मुस्लमाननि खे नारी सम्झणु। 12, मज़कूरा बाला ॻाल्हियुनि जे हामिलनि खे बिना चङनि कमनि करण जे मुस्लमान क़ौम में शुमारु करणु। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे इस्लामी इख़लाक़ सां तशबीह ॾियणु बेवकूफ़ी पए मालूम थिए। लेकिन अलामा आई काज़ीअ जी सोबत में इस्लामी इख़लाक़ जो ॿियो पहलू मालूम थियो, जहिड़ोकि मज़हबी रवादारी, मोहबत खे मज़हब जो रूह सम्झणु, तशदुद खां किनारा करे माण्हुनि सां नरमी अख़्तियार करणु। 4, सभ में पिणी पसणु। 5, परापकारीअ जा कम करणु। 6, हालत मुस्तक़बिल खे तरजीह ॾियणु। 7, साल कमु करणु। 8, बेकामे बाहिमीअ जे उसूलनि ते हलणु। 9, इतिहाद इंसानी लाइ कोशिश करणु। 10, अमन आलम लाइ फ़िज़ा साज़गार बनाइणु। 11, जेकी चवणु उन ते अमल करणु। 12, बुज़ुर्गी ऐं तक़वा अमल सालिह शुमारु करणु। उन्हनि ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखी इस्लामी इख़लाक़ खे मुल्हनि जे नुक़्ताए निगाह खां अलहदा सम्झी उन जे मुताबिक़ माना कढियमि। नंबर 2, इस्लामी तरीक़ाए ज़िंदगीअ लाइ तरबियत। रिवायती मुल्हनि इस्लामी तरीक़ाए ज़िंदगीअ खे फ़िक़ही क़ानूननि जे मातहत रखी उन मुताबिक़ माण्हुनि खे हलाइणु घुरियो थिए। मूंखे मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि जे माण्हुनि सां राब्ते में अचण बाद उन क़िस्म जे तरीक़ाए ज़िंदगीअ जो खोखलोपणु मालूम थी चुको हो। मूंखे मज़कूरा बाला हज़रात जी सोबत मां पतो पियो हो त ज़माने जा दौर ऐं मुआशरती हालात दहर जी ज़रूरतुनि मुताबिक़ बदिलबा रहिया थे। तंहिं करे उन्हनि जा दस्तूर ऐं तरीक़ा बि बदिलजणु लाज़मी हुआ।
जहिड़ी तरह मग़रबी मुल्कनि घणी इल्म ऐं तजुर्बे बाद मुल्की हालतुनि ऐं ज़रूरतुनि खे मद्देनज़र रखी आम राय मुताबिक़ वक़्त ब वक़्तु क़ाइदा क़ानून पे ठाहिया हुआ, अहिड़ीअ तरह असां बि ठाहे सघियासीं। उते मुंहिंजे साम्हूं अलामा आई काज़ी जो मिसाल हो। उरूए इस्लाम मां पूरी तरह वाक़िफ़ हुअण जे बावजूदि क्लीन शेव, ॾाढ़ी मुछूं कूड़ियल रहंदो हो, सूट बूट पाईंदो हो, मुहबत जो भंडार हो। संदसि मजलिस में तसन्ना जे बूइ कान ईंदी हुई। सारी ज़िंदगी अज़लत ऐं गोशा नशीनीअ में गुज़ारण जे बावजूदि बि माण्हुनि जी सही रहबरी कंदो हो। मज़हबी रवादारी करे हर मज़हब ऐं मिलत जा माण्हू संदसि सोबत मां फैज़ पिराईंदा हुआ। मौजूदा मुलनि जे ऐन उबतड़ हलंदो हो। उन मूं ते ज़हन नशीन थियो त मुलनि वारो तरीक़ा ज़िंदगी हरूभरू इस्लाम न हो। अलामा मशरिक़ीअ जे चवण मुताबिक़ हर साल माण्हू मुस्लमान हो। उन नुक़्ता निगाह खां संदसि चवण मुताबिक़ मग़रबी तहज़ीब जा माण्हू ज़्यादा मुस्लमान हुआ बनिस्बत हिननि मुलनि जे ईजाद करे फ़िक़ही तरीक़ा इस्लामीअ जे। नंबर 3, इस्लामी तरीक़ा हिदायत ऐं रहबरी। रिवायती मुलनि जे नुक़्ता निगाह मूजिबि राह हिदायत उहा हुई जा शरीयत जे नाले में फ़िक़ही मुलनि तस्लीम कई हुजे, जेतोणीकि उन जो घणो हिसो तारीख़ जे कसोटीअ ते ग़लति साबित थी चुको हुजे। दर हक़ीक़त राह हिदायत इस्लामी, हिंदू या क्रिश्चन थी न थी सघे। सच ऐं राह हिदायत हिकु ॻाल्हि हुआ। सच कंहिं मख़सूस तबिके, फ़िरके या गिरोह जो विरसो कोन हो, उहो जुमिले इंसान ज़ात लाइ खुलियल हो। जंहिंखे नसीब में अचे उन नुक़्ता निगाह खां ऐं मुलनि जी ॿुधायल राह हिदायत जो असुलु क़ाइल न रहियो हुउसि। नंबर 3, निज़ाम इस्लामीअ जो शोबो। मुस्लमाननि जे हिकु गिरोह जो चवणु हो त इस्लाम मुकमिल ज़ाब्ता हयात पेश कयो थे। उन जे ज़रिए ई इंसान ज़ात जी निजात, फलाह ऐं बहबूद हासिल थियण वारी हुई। मुस्लमान जुदा क़ौम हुआ जंहिं क़ौम जो बुनियाद वतन, ज़ुबान, कल्चर, तवारीख़ी रिवायात, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ादनि जे एवज़ वहदत ख़्याल ऐं अमल ते रखियल हुआ। उन ई उसूल जी तबलीग ऐं ग़लबे लाइ मुस्लमाननि जो हिकु निज़ाम ठाहे सारी दुनिया जी रहबरी ऐं इमामत करणी हुई। उन मक़सद जे उसूल लाइ कंहिं हिकु मुल्क में मरकज़ी इदारो क़ाइमु करे जुमिले मुस्लमाननि जो निज़ाम क़ाइमु करणो हो। उन करे जॾहिं मुस्लमाननि जे जुदागाना क़ौम जो नज़रियो मुस्लमाननि जी तनज़ीम लाइ निज़ाम ऐं पाकिस्तान जे क़याम जा नारा बुलंद कया विया त ॿियनि वांगुरु आऊं बि उन दामे तज़वीर धोखे में फासी वियुसि। जवानी सीमाबी तबियत जे हामिल थिए थी। अवली ज़िंदगीअ में इश्क मिजाज़ीअ जे जोश व ख़ुरोश सां क़दम खणण लाइ दिलि अॻे ई तयारु हुई। उन करे मूं मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम जे नज़रिए खे क़बूलु कयो ऐं इस्लामी निज़ाम हुकूमत क़ाइमु करण लाइ आवाज़ उथारियो ऐं उन ई मक़ासद जे हुसूल लाइ मरकज़ी मुल्क पाकिस्तान खे क़तब आणण जो इरादो कयो। मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम बाबति मुंहिंजा उन वक़्तु ज़ाहिर कयल राया माण्हू जॾहिं मुख़्तलिफ़ सबबनि करे कंहिं नुक़्ता निगाह खे मञणु लॻे थो त पोइ उन खे जवाज़ में दलील पेश करे दिलि खे बि आथत ॾिए थो ऐं ॿियनि खे बि क़ाइल करण जी कोशिशि करे थो। मूं बि ईअं कयो। पढ़ंदड़ खे मालूम आहे त जॾहिं केतिरनि वजहनि करे आउं मुस्लिम लीग में दाख़िल थियो हुउसि मुस्लिम लीग में दाख़िल थियो हुउसि त उन जे दरोग लाइ ऑर्गेनाइज़ेशन कमेटी जिना साहिब जे हुकुम सां सिंध में क़ाइमु थी हुई। उन जे चेयरमैन जी हैसियत में मूं हिकु मीटिंग 22 फरवरी 1941 ईस्वीअ ते सन में सॼाई। उन जे साम्हूं तक़रीर ज़रिए हिकु प्रोग्राम रखियो हो। उन तक़रीर जा टुकड़ा मुलाहिज़े लाइ हेठि पेश करियां थो। इंसान ज़ात जी तारीख़ में नेठि उहा मंज़िल बि आई जिते मुल्की, नस्ली ऐं ज़ुबानी इम्तियाज़ुनि जे हदुनि खे टोड़े आलमी इंसानी अॻियां हिकु नओं नसबुल ऐन रखियो वियो जंहिं मूजिबि मुल्क, ज़ुबान, रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते क़ाइमु थियल क़ौमी दीवारूं टोड़े इस्लामी नज़रिए जे आधार ते इंसान ज़ात जी बहितरी ऐं भलाईअ लाइ नई क़ौम जो बुनियादु रखियो वियो। मुस्लिम क़ौम दुनिया में उन मक़सद जे हुसूल लाइ वजूद में आई ऐं मुस्लमान उहो ई पैगाम खणी दुनिया में पखिड़िजी विया। संदन फ़तहुनि जो मक़सदु मुल्कनि खे महकूम बनाइण जो न हो पर माण्हुनि जे दिलनि खे दुरुस्त करे इंसान ज़ात में सची मसावात ऐं अदल क़ाइमु करणो हो। सारी दुनिया हिननि जो घर बणिजी हुई।
इंसान ज़ात जो इतिहाद, अमुन ऐं तरक़ी संदन मुतम निगाह रहणो हो। खेनि दुनिया खे दारुल इस्लाम बणाइणो हो। उन नुक़्ता निगाह मुताबिक़ मुस्लमाननि जे आईंदा प्रोग्राम बाबति मूं पंहिंजा राया हेठियनि पोस्टरनि ज़रिए छपाए पधिरा कया। पोस्टर मुस्लिम लीग जी घुर आहे पाकिस्तान जी माना इस्लामी हुकूमत। नंबर 1 जंहिंमें क़ुरान शरीफ़ जे उसूलनि मुताबिक़ हुकूमत क़ाइमु कई वेंदी। नंबर 2 जिते सभिनी माण्हुनि खे सियासी, मुआशरती ऐं इक़्तिसादी हिकजहिड़ाई मुयसरु कई वेंदी। नंबर 3 जंहिंमें हुकूमत हलाइण जूं वागूं सचनि परहेज़गार मुस्लमाननि जे हथ में हूंदियूं। नंबर 4 जंहिंमें ग़ैर मुस्लमाननि जे हक़नि जी ख़ासि तरह हिफ़ाज़त कई वेंदी। नंबर 5 जिते हुकूमत जो पहिरियों कर्ज़ मुल्क मां गुरबत, ज़ुल्म, बेअमली, बेइल्मी ऐं तबक़ाती मफ़ाद ख़ातिर अवाम खे नाजाइज़ तरह कतब आणण खे बंदि करणो हो। नंबर 6 जिते जुआ, ज़ना, शराबखोरी ऐं व्याजखोरीअ जे कानूननि मन हूंदी। नंबर 7 जंहिंमें अदल ऐं इंसाफ़ पैसनि ते न विकामंदो पर हर हिक खे मुफ़्त नसीब थींदा। नंबर 8 जंहिंमें इज़त जो मयार ताक़त ऐं पैसे ते न पर चङनि इख़लाक़नि ते मुक़ररु कयो वेंदो। ग़ुलाम मुर्तज़ा शाह, चेयरमैन मुस्लिम लीग ऑर्गेनाइज़ेशन कमेटी। उन खां पोइ सारी सिंध में मुस्लिम लीग जे मक़ासद जी मुश्तहरी कई वई ऐं मुंहिंजी तजवीज़ ते आल इंडिया मुस्लिम लीग मजलिस अमल हेठियनि मक़सदनि लाइ हिकु आलिमनि जी कमेटी मुक़ररु कई, जंहिंजो कन्वीनर मूंखे मुक़ररु कयाऊं। ठहराव मुसलमाननि में कहिड़ी तरह इस्लामी जज़्बो पैदा करे मंझाउनि ग़ैर इस्लामी रस्मूं ऐं अक़ीदा कढी असर नो सही इस्लामी जमायत जो निज़ाम क़ाइमु कजे। उन जे कन्वीनर जी हैसियत में मूं अलामा आया काज़ीअ जे मशवरे सां 9 फरवरी 1944 ईस्वीअ ते हिकु सवालनामो तयारु करे हिंदुस्तान जे आलिमनि, फ़ैलसोफ़नि ऐं मज़हबी बुज़ुर्गनि ॾे हेठियनि ख़तनि सां मोकिलियो, जंहिंजा टुकड़ा पढ़ंदड़नि जी मुलाहिज़ा लाइ पेश करियां थो। तव्हांखे मालूम हूंदो त मुस्लमाननि जो मौजूदा नस्ल इंसानी ज़िंदगीअ जे ग़ैर मामूली तब्दीलियुनि ऐं इनक़लाब जे मुक़ाबिल आहे। मौजूदा ऐं आईंदा नस्लनि जी नुक़्ता निगाह खां असांजी दुनिया जी ज़रूरतुनि ऐं हालतुनि खे मदेनज़र रखी अहिड़ो लाइ अमल तयारु करिणो आहे जंहिं करे मुस्लमान ख़ुशहाल ऐं सुधरियल ज़िंदगी गुज़ारण जी लाइक़ु थी सघनि। असां पाण खे चौधारी कहिड़ियुनि हालतुनि में घेरियल ॾिसूं था। अॼुकल्ह मज़हब माण्हुनि खे मुतहद करण ऐं अमुन आणण जी ताक़त विञाईंदो थो वञे। नतीजो उहो निकितो आहे त नस्ली ऐं वतन तअसुब ज़ोर वठंदा वञनि था। बेहतर इक़्तिसादी झगड़नि ऐं इंसानी ज़िंदगीअ जे यकजहतीअ खे टोड़े टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। उहो साॻियो मंज़रु जंहिं मग़रिब खे पाण में वेड़ाए तबाहीअ जे दरवाज़े ते आंदो आहे, सो अॼु हिंदुस्तान में असांजे साम्हूं अची रहियो आहे। जीअं वक़्तु गुज़रंदो तीअं हालतूं शायदि ज़्यादा नाज़ुक थियनि ऐं मुस्लमाननि खे ईसाई क़ौम जे अफ़सोसनाक तजुर्बनि मां लंघणो पवे। उन ॻाल्हि लाइ इलाजु कहिड़ो आहे? छा असां हिन पंहिंजी ज़िंदगीअ जी समूरे नुक़्ता निगाह खे बदिलाए पंहिंजा क़दीम अक़ीदा, नज़रिया ऐं उसूल वरी ज़िंदह करे सघूं था, जीअं हिन नाज़ुक दौर मां सलामतीअ सां पार लंघी पऊं? जी हा, त असां उन तरीक़े सां ज़िंदगीअ जो सिरिश्तो बदिलाइण बैदि मौजूदा दौर जी ख़ासि हालतुनि ऐं ज़रूरतुनि मुताबिक़ ख़ुशहाल ऐं तरक़ी पज़ीर हयाती गुज़ारण लाइ लाइक़ु थी सघंदासूं। हिन मां उहो इम्कान आहे त मज़हब ज़रिए ज़िंदगीअ जे मसइलनि खे फ़ैसिल करणु सबबि शायदि वरी मज़हबी फ़िरक़नि जी मौजूदा तादाद में इज़ाफ़ो थी वञे। इतिहाद ऐं ताक़त हथु करण जे एवज़ मुस्लमाननि जो क़ौमी शीराज़ो वेतर कमज़ोर थिए, पर उन ई ख़ौफ़ करे हिन अहम सवाल खे नज़रअंदाज़ करे मग़रिबी क़ौमुनि जी पोइलॻीअ में साॻियुनि हालतुनि ऐं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणु केतिरे क़दुरु मुनासिबु थींदो। उन्हनि सभिनी नुक़्तनि ते तफ़सीलवार ग़ौर ऐं फ़िक्र करे का मुकमिल तजवीज़ तयारु करण जी ज़रूरत आहे। वक़्तु नज़दीक अची रहियो आहे जॾहिं असांखे उन्हनि सवालनि जो जवाबु ॾियणो पवे। तंहिं करे ज़रूरत आहे त अॻुवाट ई उन्हनि सवालनि ते ग़ौर करणु शुरू कजे। अहिड़नि ख़्यालनि में रहण करे राति ॾींहुं मुस्लिम क़ौम ऐं इस्लामी हुकूमत जे नाले में मुस्लमाननि में कमु कंदो रहियुसि। नंबर 1
मूंखे जवानीअ जे जोश ऐं गैर तजुर्बे कार्य करे उहो पतो न पियो त इस्लाम जी उन ताबीर में केतिरा माण्हू मूंसां मुतफ़िक़ हुआ। नंबर 2, मूंखे उहा ॻाल्हि ख़्याल में न आई त दुनिया ऐं इस्लाम में अहिड़े क़िस्म जूं अॻे केतिरियूं कोशिशूं थियल हुयूं जे सभु नाकामयाब थियूं वञनि। नंबर 3, मूंखे उहो बि ख़्याल में न आयो त उन मसइले में मूं जन माण्हुनि सां रफ़ीक बणिजी कमु कयो थिए उन्हनि जा अक़ीदा, नुक़्ता निगाह ऐं अमल कहिड़ा हुआ। नंबर 4, उहा परूड़ न पई त मुस्लिम लीग जमायत जंहिंजे ज़रिए असां मज़कूरा बाला मक़ासद हासिल करण जो इरादो कयो हो सा रुजत पसंद अंग्रेज़नि जी पोइलॻ यूपी ऐं सीपी जे मुस्तक़िल मफ़ाद जी नुमाइंदा जमात हुई। नंबर 5, मुंहिंजो उन ॻाल्हि ॾे तवजो न वियो त वाक़ई जुमिले मुस्लमाननि बावजूदु मुख़्तलिफ़ फ़िरक़नि, अक़ीदनि, तबक़नि ऐं किरदारनि जे ख़्याल ऐं अमल में हिकु क़ौम बणिजी विया हुआ। नंबर 6, मुंहिंजो तवजो हिन ॻाल्हि ॾे बि न वियो त जिना साहब ऐं संदसि हवारियुनि ज़रिए कहिड़ी तरह इस्लामी हुकूमत क़ाइमु थी सघंदी। नंबर 7, मूंखे उहा ॻाल्हि ख़्याल में न आई त मुस्लमाननि जी जुदा क़ौम जो नज़रियो पाकिस्तान जो क़याम मुस्लिम अक़लियत वारनि सूबनि ऐं पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद जा ईजाद कयल नज़रिया संदन हुकूमत बर्पा करण लाइ ठहियल हुआ। नंबर 8, उन वक़्तु मूंखे उहो वहम ऐं गुमान बि न आयो त दुनिया जे कंहिं बि मुल्क में मज़हब जी बुनियाद ते कंहिं क़ौम खे तस्लीम न कयो वियो थिए। नंबर 9, मूंखे उहा ॻाल्हि ज़हन में न वेठी त मुस्लमाननि जी जुदा क़ौम जे नज़रिए खे मञण करे आउं सिंधियुनि जे हज़ारा वरियनि जी तस्लीम थियल क़ौमियत खे ख़तमु करण लाइ मोहरे सबूत हणी रहियो हुउसि। नंबर 10, मुंहिंजे वहम ऐं गुमान में उहा ॻाल्हि न वेठी त उन ई नज़रिए खे मञण ऐं मुल्क जे विरहाङे बाद सिंधियुनि जी ज़ुबान, कल्चर, सियासी आज़ादी, ज़मीन, कारखाना, वापार ऐं नौकरियुनि ते ॿाहिरियां माण्हू क़ाबिज़ थी खेनि महकूम करे वेंदा ऐं पंहिंजनि हक़नि जी हिफ़ाज़त लाइ आवाज़ कढण ते सज़ाउनि ऐं गदारे मुल्क ऐं मिलत जे लक़बनि सां मुस्तहिक़ थींदा। उहो सभु थियो बेख़बरी या सादा दिलीअ करे पंहिंजी कईअ जो न वेझ न तबीब।